नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ ऐं शेयर कंदासीं इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ से ईरानी पढ़ी वज़ीर सैयद अब्बास अराग़ची मुलाक़ात कई है। खबर शेयर कयो पिया। वज़ीर आज़म पारा ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ईरानी सदर लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। पाकिस्तान पारा ईरान सां भाइरनि जड़नि लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण जे आज़म जो वर्जाउ। ख़बर अवां सां शेयर कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे इस्लामाबाद मां वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ईरानी पढ़ी वज़ीर सैयद अब्बास अराग़ची मुलाक़ात कई है। वज़ीर आज़म पारा ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ईरानी सदर लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार भी कयो वियो। पाकिस्तान पारा ईरान सां भाइरनि जड़नि लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण जे आज़म जो वर्जाउ कयो वियो आहे। इस्लामाबाद में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ईरानी पढ़ी वज़ीर सैयद अब्बास अराग़ची मुलाक़ात कई है। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई ईरानी सदर लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो।